जी दोस्तों, माया सौराब सुमरो हमारी सी रहा है राम गंढेर जो ही यूट्यूब चैनल। सो ही दोस्त चवे तो मुझे चैनल के सब्सक्राइब नथा कन दोस्त, ये चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं पंहिंजनि माण्हुनि जी सपोर्ट कयो। बहरहाल तव्हांखे पंहिंजो टैलेंट जेको आहे न उहो तव्हांजा सब्सक्राइबर बि तव्हांखे वठी ॾींदो ऐं व्यूज़ बि तव्हांखे ॾींदा माण्हू। तव्हांखे पंहिंजो टैलेंट ॾेखारिणो, मुंहिंजे चवण ते न कंदा माण्हू सब्सक्राइब। माण्हू चवंदा छो कयूं था असां सौराब सुमरे जे चवण ते सब्सक्राइब। हिन जो पंहिंजो टैलेंट कहिड़ो आहे? कंटेंट ॾिसो पोइ तव्हां सब्सक्राइब कयो। कंटेंट ॾिसो ऐं बाक़ाइदे पोइ इंसाफ़ कयो। जेकॾहिं तव्हांखे वणे थो हिननि जो कंटेंट, हिन जा वीडियोज़ वणनि था त ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं नौजवाननि खे अॻिते आणियो, पूरी दुनिया में ॾेखारियो उन्हनि खे त असां वटि हेॾो ज़बरदस्त टैलेंट आहे। जीअं तव्हां आहियो साईं, असां त कुझु बि न आहियूं मिड़ई, असां त जख था हणूं। वॾा टैलेंट आहियो न असां मिड़ई जख था हणूं, हेड़ो मूं बि माण्हू पसंदि था करे, वॾी ॻाल्हि। टैलेंट आहे तॾहिं टैलेंट तव्हां बि ॾेखारियो दुनिया खे त पोइ तव्हांखे बि ज़रूरु सब्सक्राइबर बि मिलंदा ऐं व्यूज़ बि ॾींदा। राम गंढेर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू सर। महिरबानी।